अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। दोस्तों, हर इंसान जी ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ या अहिड़ो लम्हो ईंदो आहे जेको हिकु यादगार बणिजी वेंदो आहे। अहिड़ी तरह अॼु जेको असां तव्हांखे हवालु ॿुधाईंदासीं उहो आहे सदाबहार सुहिणे ऐं सुरीले शमन अली मीराली अजीब ऐं यादगार वीडियो। शमन अली मीराली फ़न जी दुनिया में शुरूआत किथां ऐं कीअं कई। फ़न जी शुरूआत नंढियुनि नंढियुनि दरगाहुनि, शादियुनि ऐं ॻोठनि मां कई। उन खां पोइ शमन अली मीराली खे पहिरियों भेरो पाकिस्तान कराची रेडियो पाकिस्तान ॻाइण जी ऑफर मिली ऐं सुबुह जो 10 बजे कराची रेडियो स्टेशन ते शमन अली मीराली खे पहुचणो हुयो। शमन अली मीराली शिकारपुर खां सखर पहुची कराची वञण लाइ बस में वेठो ऐं उन ई बस राति जो शहर मोरो में लब लतीफ़ होटल ते स्टॉप कयो ऐं ॿियनि मुसाफ़िरनि सां गॾु शमन अली मीराली चांहि पीअण लाइ बस मां लही लब लतीफ़ अची होटल ते वेठो। चांहि पीअण खां बाद में इत्तेफ़ाक़ सां शमन अली मीराली खे निंड अची वई ऐं उहा बस कराची वञण लाइ निकिरी वई। ऐं हा, उन बस में शमन अली मीराली जो साज़ ऐं सामान पयल हुयो ऐं सदसि उन होटल जे ॿेरे अची शमन अली मीराली खे निंड मां उथारियो ऐं शमन अली मीराली जॾहिं निंड मां उथी ॾिठो बस त निकिरी चुकी हुई। उन खां पोइ शमन अली मीराली तमामु घणो परेशान थी वियो, छो जो उन जो साज़ ऐं सामान बस में पयल हुयो ऐं संदसि ज़िंदगीअ में अॻिते वधण लाइ संदसि पहिरियों मौक़ो मिलियो हुयो जेको क़िस्मत जे साथ न ॾियण सां विञाए चुको हुयो। जंहिंखां पोइ शमन अली मीराली परेशान ऐं मायूस थी वियो। तो दोस्तों, हीअ हुई शमन अली मीराली जी ज़िंदगी जी कहानी। दोस्तों, उम्मीद तो कयां त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगर वीडियो पसंद आई तो वीडियो के लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं हा, चैनल के सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।